विछोड़ो ही हलियो हिक ॾींहुं वेंदो विछोड़ो ही हलियो हिक ॾींहुं वेंदो अल्लाह कंदो पंहिंजो मेलाप थींदो विछोड़ो। मशहूर अवामी गुलकारा फौजिया सुमरो जो असल नालो हकीमा हो। संदसि जनम 1969 ईस्वी में थर जे कारसर जेल किनारे हिकिड़ी नंढड़ी ॻोठ वीरवाह में नथू ख़ान सूमरे जे घर में थियो। संदसि वालदा जो नालो सतान हो। संदसि वालिद हमदई नातू ॻाईंदो हो ऐं टंडो मोहम्मद ख़ान जे फौजी शुगर मिल में नौकरी कंदो हो। संदसि वॾा असल थर जा रहाकू हुआ। फौजिया सुमरो नंढपिण जी जवानी टंडो मोहम्मद ख़ान में गुज़ारी। फौजिया सुमरो मैट्रिक पास करण खां पोइ 16-17 सालनि जी उमिरि में ॻाइणु शुरू कयो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अनवर बलोच ऐं नसीर मिर्ज़ा खेसि मुतारिफ़ करायो। संदसि शुरूआती कलाम बेक़दरा क़दर न कई को ॾाढो मशहूरु थियो। मौसीक़ी के हवाले से फौजिया सुमरो उस्ताद नियाज़ हुसैन, उस्ताद मजीद खान ऐं ग़ुलाम हुसैन कलेरी खां सिख्या वरिती। लोक मौसीक़ी संदसि मक़बूलियत जो सबबु बणी। फौजिया सुमरो जूं 110 कैसेटूं मार्केट में आयूं। फौजिया सिंध जे केतिरनि ई शाइरनि जी शाइरी ॻाई, पर हिन सभ खां वधीक शाह लतीफ़, बिलावल ओठी, शेख अयाज़, साईं दाद सांद, ग़ुलाम हुसैन कलेरी ऐं अली मोहम्मद उडेराई खे ॻायो। हिन सिंधी उर्दू सराइकी बलोची ऐं मारवाड़ी ॿोलियुनि में बि ॻायो। फौजिया सुमरो मुल्क खां ॿाहिरि सऊदी अरब, दुबई, भारत वग़ैरह में पिणु पंहिंजी आवाज़ जो जादू जाॻाए मञता माणी। खेसि शाह लतीफ़ एवॉर्ड, शहबाज एवॉर्ड समेत लातादाद एवॉर्डनि सां नवाज़ियो वियो। सिंध जी हिन भलोड़ लोक फनकारा 4 सेप्टेम्बर 2002 ईस्वीअ ते हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो। खेसि टंडो मोहम्मद ख़ान जे सखी बुरहान शाह कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। तोड़े जो फौजिया सुमरो खे विछड़े 16 साल गुज़री विया आहिनि, पर संदसि आवाज़ अॼु बि झर झंग में गूंजे थो। ॿुधाए बेवफ़ा तुंहिंजी हयात